अस्सलाम वालेकुम दोस्तों, छा हाल आहे? कीअं तबियत? ख़ुशि आहियो? उम्मीद थो कयां मां सभु ठीकु हूंदा। अॼु जी वीडियो आहे 32 GB EMCP ऐं 16 GB EMCP जे बारे में। अव्हांखे कुझु कोड ॿुधाईंदुमि, अव्हां सुञाणप करे सघो था त ही 32 GB EMCP आहे या 16 GB EMCP आहे। त हलूं था वीडियो जी तरफ़। मुंहिंजे हथ में कंपनी आहे SK हाइनिक्स IC ऐं हीअ आहे 16 GB EMCP H9TQ17। अॻियां 4 अखर छॾे अगरि जे 17 अचे त पोइ उहो 16 GB EMCP जो बोर्ड थींदो। हे भी SK हाइनिक्स IC जो कंपनी आहे ऐं हिन IC जो कोड आहे H9TQ27। अॻियां 4 अखर छॾे SK हाइनिक्स IC में अगरि जे 27 अचे या 26 अचे उहो 32 GB EMCP जो बोर्ड थींदो। ऐं हे आहे सेक IC जी कंपनी जी IC आहे ऐं हिन जो कोड आहे KMQE। हिन में 3 अखर छॾणा आहिनि सेक IC में। अगरि जे KMQE अचे, अॻियां 3 अखर छॾे E अचे त पोइ उहो 16 GB EMCP जो बोर्ड थींदो। ऐं हे बि बोर्ड सेक IC आहे ऐं हिन IC जो कोड आहे KMQD। अॻियां 3 अखर छॾे अगरि जे D अचे त उहो 32 GB जो बोर्ड थींदो EMCP। ऐं KMQD बि ईंदो आहे, KMGD बि ईंदो आहे सेक IC में। अगरि जे KMQD अचे या GD अचे त पोइ उहो 32 GB EMCP जो बोर्ड थींदो। उम्मीद थो कयां त हिन वीडियो में अव्हांखे कुझु न कुझु नॉलेज मिली हूंदी। अगरि अव्हांखे हिन वीडियो मां कुझु नॉलेज मिली आहे त असांजे चैनल मुश्ताक मोबाइल स्क्रैप खे सब्सक्राइब कंदा ऐं बेल आइकन खे दॿाईंदा त जेकी बि असां वीडियो अपलोड कयूं त तव्हां वटि नोटिफिकेशन पहुची वञे। ऐं कमेंट करे ॿुधाईंदा त हीअ वीडियो अव्हांखे कीअं लॻी। महिरबानी।